ऐं दुनिया में कोई शख्स मुसीबत को खाली कौन था। अमीर हो जे या गरीब, मर्द हो जे या औरत, आलिम हो जे या जाहिल, नमाजी हो जे या बेनमाजी, दीनदार हो जे या बेदीन, पीर हो जे या मुरीद, मुल्क जो सदर हो जे, वजीर आजम हो जे या हितों जो को गरीब मिस्कीन मजदूर हारी हो जे, जैसा वेंदो हर को पंहिंजा सूर पियो ॿुधाईंदो, हर को पंहिंजे मसलन में फाथो। या तव्हां दारे जा सब फरिश्ता हो, तव्हांखे का परेशानी ना है, न बीमारी, न तकलीफ़, न दुख, न दुनिया है ही मुसीबत जा। हजरत आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते लथो त बीमारियूं भी लथियूं, परेशानियूं भी लथियूं, मुसीबतूं भी लथियूं। आदम अलैहिस्सलाम के जब मिट्टी मों रब पैदा कयो, न मिट्टी ते 39 ॾींहं दुख न मुसीबतुनि जो मींहुं वसियो, हिकिड़ो ॾींहुं सुख जो मींहुं वसियो। इन मां मालूम थियो त 39 ॾींहं इंसान ते दुखनि जा, हिकिड़ो ॾींहुं सुख जो आहे, सो बि शल नसीब। असां त जैसां वेहूं था, हर को चए थो मुंहिंजी ज़िंदगी सूरत में गुज़रे। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो, ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद लक़द खलक़नल इंसान फी कबद। अल्लाह से फरमायो, मुझा महबूब मां रब के न शहर जो कसम, जहाँ शहर में तू मोहम्मद मुस्तफा घूमी पियो, मुखे वालिदैन मौलूद जो कसम, लक़द खलक़नल इंसान फी कबद। असां इंसान के पैदा ही मुशक्कत जे लाइ कयो। इंसान जाओ ॼमण सां तकलीफ़ूं शुरू। ॿार ॼमल मां जे पेट मां ॿाहिरि ईंदो आहे त हिन दुनिया जे जहान में अचण एॾो ॾुखियो लॻंदो आहे, जेतिरो तव्हां ई असांखे दुनिया जो जहान छॾे करे क़ब्र में वञण ॾुखियो पियो लॻे। बाबा क़ब्र में वञण सवलो ॾुखियो? 80 साल उमिरि थी वई आहे, अखियुनि खां अंधा थी वियासीं, कननि खां ॿोड़ा थी वियासीं, गोॾनि में सूर, चेल में सूर, सॼी राति खंघूं पिया, पंहिंजी निंड बि हराम, घर जे भातियुनि जी निंड बि हराम, पोइ बि चवंदा त अञा जहिड़ा हुजो, अञा मरूं न। थोड़ी तकलीफ़ थी थिए, पुट खे था चऊं वारो कर, ज़मीन भी विकिण, प्लाट भी विकिण, बाग भी गिरवी रख, खण अस्पताल त मरा न। हाणे त हुकूमत 70 साल खां उमिरि जंहिंजी मथे थी वञे, जेके रिटायर मुलाज़िम आहिनि, हुकूमत चए थी उन्हनि खे पेंशन ॿीणी मिले। हाणे पेंशन जो ॿीणी थी वेंदसि त इहो मरंदो ख़ुशीअ सां? इहो त चवंदो अञा जहिड़ो ॾुखियो आहे। ॿार खे बि दुनिया जी जान में अचणु एॾो ॾुखियो थो चए थो आहे जान। वरी दुनिया जी जान में आयासीं त तकलीफ़ूं शुरू। खाइण में मोहताज, पीअण में मोहताज, पेशाब करण में मोहताज, कज़ा हाजत में मोहताज, व्यंजन में मोहताज, लटन पाइण में मोहताज, लटन लाहिण में मोहताज। ॿार खे का तकलीफ़ थी थिए त वीचारो ॿुधाए बि कोन थो सघे त मूंखे हीअ तकलीफ़ आहे। वरी थोरो वॾो थियो, सम्झ सां थियो, हल बाबा मदरसे, हल बाबा स्कूल, वरी बि मुसीबत। मदरसे में पढ़णु सवलो ॾुखियो आहे? सवलो हुजे हा त सभु आलिम हाफ़िज़ हुजे, भॼे कोई कोन्हे। मदरसा त तालिबनि जे लाइ जेल आहे। असां मदरसे खे मोकल कईसीं, सॼी राति तालिबनि ख़ुशीअ में निंड न अची, सुभाणे मोकल। जेल ई जेल मां निकिरंदो आहे, एतिरी ख़ुशी न थी जेतिरी तालिब जन ॻोठ ईंदा आहिनि त ख़ुशी। तकलीफ़ है। स्कूल में पढ़ो भी सवलो कोन अथव। सवलो हुजे हा त सब डॉक्टर प्रोफेसर हो। तकलीफ़ है।
वरी पढ़ी फारिग थियासीं आलिम थियासीं डिग्री मिली स्कूल मां वरी पी मां चवंदा बाबा शादी कर वरी टी मुसीबत हजरत अली से का पूछा के वैसे शादी कीअं है मुझे सोने अली से फमा सुरूर शहरन हिकड़ो महीनो खुशी दव सजी जिंदगी दुख था हिकड़ो महीनो खुशी सजी जिंदगी दुख करमल अटो कोने करमल लट्टा कोनन करमल जुती काने करमल साबुन कोने करमल तेल कोने करमल भाजी काने करमल बसर कोनन घर वनो दरगो मसला ही मसला हल करमल पखो खराब करमल वॉशिंग मशीन खराब करमल मोटर खराब मसला ही मसला असा मौलविन जे घर में मसला मता ता समझो तो मौलविन जो जालूं बीमार थी ने बस शुक्र वणदा तो खुश थी असा डॉक्टर ने भी असा जे मदरसे में भी मोटर खराब था जन थींदान खराब या मस्जिद जो लोड था अठे नहीं खराब आ मसला ही मसला ई पीर जी के तवाई असा के तावीज दीदान शीशा पड़ी दीदान ये बेचारा भी रोजानो 5 से जी दवा था खाइन तरह दी ने राजे मेडिकल स्टोर जा सब कर दी लगा बयान मां तवा का पूछा तो नबी से को मथे को आहे अल्लाह का बाद पूरी कायनात में जिक्र मकाम मकतबुआत मोहम्मद मुस्तफा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाद खुदा बुजुर्ग तू ही हस्त बस का अल्लाह वाले नबी से जी तारीफ कया तो अल्लाह का बाद बस आई तो तू मोहम्मद मुस्तफा नबी से फमा सवालक नबी ने रसूल के जेके तकलीफूं पोतियूं ईज़ावा पोता हुए सब तकलीफों ईज़ावा अकेले मां मोहम्मद मुस्तफा के भलाए मसला हल थींदा या कोन थींदा मौजूद तजुर्बा मुझे हाणे 52 साल उम्र 50 साल का बाद पंहिंजूं ख्वाहिशूं पूरी थी शादी थी वई घर ठही वियो बच्चा ॼमी विया बस हो जमालो थी वियो हाणे ॿियनि जे लाइ थो लोड़े सही तो चवां हाणे ॿियनि जा मसला पुट पोटा न्याणियूं ॾोटा जियां कुराड़ा थींदो तीअं मसला वधंदा